अदा भाॼी जो इलाज थी वियो। मूंखे उम्मीद आहे त भाॼी हाणे सही थी वई हूंदी। हाँ मालिक साईं भलाई कई। हाकिमज़ादी खुदा खां ख़ैर घुर्जो हिन जी ज़बान खे हिकिड़ो टुको आयो तॾहिं हिन जो इलाज मुमकिन थी सघियो ऐं ठीक ठाक थी वापसि मोटी आ। बाक़ी पक ॼाणी आहे हाकिमज़ादी जेकॾहिं हिन जो इलाज न थिए हा त मां हिन घर में जीअं हींअर वापसि अचां हा न अचण सां तुंहिंजी ज़बान बि ईअं वढिया हा जीअं तो महिरो जी वठी। अदा मूं पंहिंजी ग़लतियुनि जी तव्हां खां बार बार माफ़ी वरिती आहे। जेकॾहिं माफ़ नथा करे सघो त भला मूंखे मारे छॾियो। सज़ा तोखे हाणे मां न ॾींदुसि। तुंहिंजे कयल गुनाह जी सज़ा तोखे हाणे इहा महिरू ॾींदी। इहा महिरू मूं रब ते छॾियो आहे। तुंहिंजे गुनाहनि जी सज़ा तोखे मुंहिंजो रब ई ॾींदो। मां सम्झां थी त तव्हां मूंखे सज़ा कोन ॾींदो। हाणे मूंखे ई तव्हांखे सज़ा ॾियणी पवंदी। खाधे में ज़हर मिलाए पाण सां गॾु तव्हांखे पूरो ई करणो पवंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।